الآخرين مولانا ومولى الثقلين حبيبنا وطبيبنا ونور قلوبنا سيدنا محمد وعلى آله وأصحابه أجمعين أما بعد فأعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم سبحان الله. إنما المؤمنون الذين إذا ذكر الله وجلت قلوبهم وإذا تليت عليهم آياته زادتهم إيمانا صدق الله مولانا العلي العظيم वेहो वञी वट तना जेके वेही था ॼाणन वे हुन साण ॿियन न त वेही वक़्त विञाई हल कनी सां हल जेके हली था ॼाणन हल न साण ॿियन मता हली हाल फुराई पर थोरन मथे थोरा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जो सीब कोने तो मीर कोने सुभान अल्लाह अल्लाह सचो सुभान अल्लाह सुभान अल्लाह थोरन मथे थोरा मुते मारुवण जा जिए वारी थर में तिहां भी खणेरा हणे भलायूं ऐं फेरा मद गणे गणी व्यस केतरा शौक़ ऐं मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां गॾिजी चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझा प्यारा दोस्तों अजीजो बुजुर्गो भाइयो अल्लाह जा किरोड़ा करम अणगणिया एहसान जे ही मोहम्मदी महफिल नसीब फरमाई चो सुभान अल्लाह को पंजे हंधन में लिकल हुंदो को कचहरीअ में रखल हुंदो रुधल हुंदो को यारन सां वेठल हुंदो पर तू ऐं मां केॾा न खुश नसीब आहियूं जो मदीने वारे साईं जे ज़िक्र ला मस्जिद जे अंदर वेठा अल्लाह जी नेमत वा जो ॿाहिरां खां कढी पंहिंजे घर में विया सुभान अल्लाह अल्लाह चयो त मुंहिंजो ज़िक्र थिए त मुंहिंजो घर हुजे छा था चओ अल्लाह जी ॻाल्हि कजे या न कजे मदीने वारे पीर जी ॻाल्हि कजे या न कजे अचो त तव्हांखे मदीने वारे साईं जूं ॻाल्हियूं ॿुधायां ऐं अल्लाह जे ज़िक्र जूं ॻाल्हियूं ॿुधायां पंहिंजे नबीअ जे मोहब्बत जूं ॻाल्हियूं ॿुधायां दिलि तव्हांजो मसरूर बणे खुश नसीब फकीर मोहम्मद हाफिज आसिफ सुभान अल्लाह अल्लाह शाद ऐं आबाद कंदस जंहिंजी शादी अल्लाह जे घर में थी रही है सुभान अल्लाह जंहिंजे घर में शादी थी थिए जंहिंजे घर में शादी हूंदी आहे उन ते मालिक जी घर वारे जी नज़र ज़रूर हूंदी आहे मुखे उम्मीद आहे त अल्लाह ताला हाफिज साहब जी ये शादी कामयाब कंदो ऐं अल्लाह कंदो त हिन जो औलाद साले सदोरो सुभान प्यारा दोस्तों हिन फकीर कुरान मजीद जी जेका आयत सबोरी
सूरतुल अनफाल जी तिलावत कई। अब आप पुत्र खामोश कियो, खामोश कियो। रब करीम फरमायो इन्नमल मुमिनून अल्लज़ीना, जदे मोमिनन जे अग्यां, जदे ईमान वारन जे अग्यां इज़ा ज़ुकिरल्लाहु, अल्लाह जे ज़िक्र जी ॻाल्हि थींदी आ, वजलत कुलूबुहुम, उन्हनि जूं दिलियूं ईमान जे करे वजद वारियूं थी वेंदियूं, उन्हनि जो ईमान वधी वेंदो आहे जॾहिं अल्लाह जे क़ुरान जी तिलावत ॿुधंदा आहिनि, मिठे मुहम्मद जी नात ॿुधंदा आहिनि, इश्क वारा बेकरार थी नबी सुने जी मोहब्बत में सरशार थी चवंदा आहिनि सुभान अल्लाह। वजलत कुलूबुहुम, उन्हनि जो ईमान वधी वेंदो आहे, दिलियूं कंबी वेंदियूं आहिनि। व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना, जॾहिं अल्लाह जे क़ुरान जूं आयतूं ॿुधंदा आहिनि उन्हनि जो ईमान वधी वेंदो आहे। मींहुं पवंदो आहे, बारिश पवंदी आहे, सीउ थींदो आहे, सोड़ी जॻह मिलंदी आहे, पर इन खे ॾिसंदा न आहिनि, बसि ॾिसंदा आहिनि त यार जी ॻाल्हि कहिड़ी थी थिए। ज़ादतहुम ईमाना, जॾहिं अल्लाह जी मोहब्बत जी ॻाल्हि ॿुधंदा आहिनि, मुस्तफा सोने जे इश्क जी ॻाल्हि ॿुधंदा आहिनि, उन्हनि जो ईमान वधी वेंदो आहे। ख़ुशि थी करे पंहिंजे नबीअ जी नात बि ॿुधंदा आहिनि, रब जो ज़िक्र बि कंदा सुभान अल्लाह, सोनो सुभान अल्लाह। जिंदगी तव्हां राग रंग वारियूं शादियूं ॾिठियूं आहिनि, अॼु फ़कीरनि जी शादी ॾिसो जेका मस्जिद में थी वई आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हाफ़िज़ बेटो तो सही रुगो निकाह पढ़ाएगो, मुझे निकाह न पढ़ाएगो, अॼु हाफ़िज़ जी वज़ार सुभान अल्लाह। रब करीम फरमाए वजलत कुलूबुहुम, उन्हनि जूं दिलियूं कंबी वेंदियूं आहिनि जॾहिं अल्लाह जे ज़िक्र जी ॻाल्हि ॿुधंदा आहिनि। मदीने वारे साईं फरमायो, मुझे लजपाल नबी फरमायो, जॾहिं माण्हू अल्लाह जे ज़िक्र जी महफ़िल सजाईंदा आहिनि, जॾहिं अल्लाह जे मोहब्बत जी महफ़िल सजाईंदा आहिनि, उन महफ़िल जे मथां अल्लाह जी रहमत जा वत फुड़ा मींहं वसंदा आहिनि। सुभान अल्लाह। अॼु हकीकी बारिश भी वसी रही है, तो रूहानी बारिश भी वसी रही है। जॾहिं अल्लाह जे क़ुरान जी तिलावत थींदी आहे, जॾहिं ख़तीब चवंदो आहे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, जॾहिं अल्लाह जी हमद बयान कंदो आहे, जॾहिं बयान करण वारो मुस्तफा जी नात बयान कंदो आहे, उन महफ़िल जे चारों तरफ मुझे नबी तो फरमाए मलाइका घेरो करे बीहंदा आहिनि, मलाइका चारों तरफ उन महफ़िल खे घेरो करे वठंदा आहिनि, अर्ज़ कंदा आहिनि ओ मुंहिंजा मौला, जेके तुंहिंजो ज़िक्र था ॿुधनि, जेके तुंहिंजे नबीअ जी नात था ॿुधनि, मौला इन्हनि हड़नी खे बख़्शे माफ़ फरमाए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह जे क़ुरान जी तिलावत थींदी आहे, जॾहिं मुस्तफा सुने जी नात पढ़ी वेंदी आहे, उन महफ़िल जे चईनी पासनि अल्लाह जे नूर जा मलाइका ईंदा आहिनि, उन जे मथां रब जी रहमत वसंदी आहे। पोइ अल्लाह तबारक व तआला उन्हनि बाननि ते पंहिंजी नज़र फरमाईंदो आहे। शमन जी राग जी महफ़िल में भी वेठो हूंदे, कदे गायन जी महफ़िल में भी वेठो हूंदे, पर कदे अहिड़ियुनि महफ़िलुनि जे करे तुंहिंजा गुनाह न मिटिया विया हूंदा, पर हिन महफ़िल जे करे अल्लाह तुंहिंजा गुनाह मिटे धोई पाक साफ़ बणाए छॾींदो। सुभान अल्लाह। मदीना मुनव्वरा में अल्लाह का तो मदीनो ॾिसंदो, मुंहिंजी दुआ अथई हर ई मदीनो ॾिसंदो।
मस्जिद नबवी में मुझे लजपाल नबी जो पाक ज़मानो मौला मदीनो लिखा कुर्बान वञा छा वो ज़मानो हूंदो जे खड़ी मुझो लजपाल मस्जिद नबवी में हूंदो अबू बकर सोनो वेठल हूंदो उमर सोनो बीठल हूंदो मौलाए कायनात बीठल हूंदो वाह इन महफिल में मज़ो हूंदो महफिल जी ॻाल्हि बज में तो ॿुधायां पहिरीं गज़ल यादि आहे ॿुधायां मुर्शिदन करीम जो शेर आहे साईं दा फरमान चओ सल्लल्लाहु अलैहि जे उन्हईअ वेले मिठा मन ठार मां तोसां कयां साहो सिर सदके बचाई बार सब तोता हुजा जे उन्हईअ वेले उथी रात जो आका तुझू वाटूं बुहारिया तुझू वाटूं सुहारिया छिनकार अखड़न सां पानीअ जो बार मां तो मस्जिद नबवी में दाखिल थियो हवेली मां मुझे महबूब मस्जिद नबवी में आयो खणी मुझे महबूबन करीमन जी मस्जिद में आमद थी असहाबी हिकड़ा असहाबी कुरान जी तिलावत पिया कन हिकड़ा असहाबी नात मोजो साईं मातली वारो महबूब मस्जिद में दाखिल थिया हिकड़ा असहाबी कुरान जी तिलावत पिया कन हिकड़ा असहाबी जिक्र पिया कन हिकड़ा असहाबी वेही मदीने वारे साईं जे दीन जूं ॻाल्हियूं पिया कन मुंहिंजा महबूब जी मस्जिद में दाखिल थिया जिक्र वारनि सां न वेठा के पासे न विया उन महफिल में आया जिथे नबीअ जे दीन जूं ॻाल्हियूं पियूं थियनि उन्हनि खे दीने मुहम्मदी ईअं वणंदो आहे जीअं माण्हुनि खे माखी वणंदी आहे जो निमाज़ लाइ उथी थो त ट्रेड़ टप थो वठई निमाज़ ते वञा साईं वुज़ू कीअं कयां मस्जिद कीअं वञा पुट जॾहिं तूं अल्लाह जे वलियनि जी संगत में ईंदे सुभान अल्लाह ॿुधो अल्लाह जे वलियनि जी संगत में चङनि जी संगत में जेको वञे थो न मां तव्हांखे हिकिड़ी अजीब ॻाल्हि थो ॿुधायां हेॾे ध्यानु मूं ॾे कयो त मां ॿुधायां मदीने वारे साईं मुंहिंजे लजपाल नबीअ अल्लाह ताला महबूबन करीमन खे मेराज करायो मके खां वठी मदीने मदीने खां वठी मस्जिद अक्सा खां 7 आसमान मथे 7 आसमाननि खां मथे ओ ला मकान ताईं मदीने वारे साईं जी गुलामी में जेके हुया जेके शान रब पंहिंजे हबीब खे ॾिना अहिड़ा शान उन जे गुलामन खे रब अता कया मदीने वारा साईं जेॾी महिल मथे विया न अर्श मोहल्ला ते रब सां कचहरी करण विया त मदीने वारे साईं खे कपड़ा पातल हा वॻो पहिरियल हो पेरनि में जुती मुबारक पातल हुई मदीने वारे साईं जेॾी महिल रब सां मुलाक़ात कई त महबूब जे जिस्म सां जेके कपड़ा पातल हुआ जिथे महबूब पहुतो उते उहे वॻो पहुतो कपड़ो पहुतो जिथे महबूब अर्श ते पहुतो उते जुती मुबारक बि पहुती बुज़ुर्गनि फरमायो आहे त वेहो वञी वटि तन हाणे ॻाल्हि सम्झ में आयो हले न आयो तव्हां लावरनि सां वेहंदो न वेहो वञी वटि तन यारो जेके वेही था ॼाणनि हुन
साण बियन मतावे ही वक्त विञाई वो जेके महबूब सां चंबड़ी पिया अल्लाह वारनि सां जुड़ी पिया वो उन्हनि मां इहे कुथियूं रस्मूं पाण ई निकिरी वेंदियूं उथंदे वेहंदे हलंदे घुमंदे इहे माण्हू चवंदा अल्लाह सभु हिकु ज़बान थी वॾे आवाज़ सां चओ चवंदा साईं अल्लाह वारा मिलंदा किथे वकून मां सादिकीन मिलंदा किथे इन जो बि ॾस ॾियांव भला ॾस अहिड़ो ॾियांव जेको मदीने वारे साईं ॾिनो आहे मुंहिंजे लजपाल नबी फरमायो जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हांजे मथां रब राज़ी थिए भली संगत मिले भली दोस्ती मिले पोइ मां मोहम्मद करीम ॾस थो ॾियांव अहिड़ा माण्हू वञी ॻोल्हियो दुनिया जी कुंड कुड़छ में अहिड़ा माण्हू ॻोल्हियो जंहिंखे ॾिसण सां अल्लाह यादि अची वञे जॾहिं उन्हनि खे ॾिसो त तव्हांखे अल्लाह यादि अची वञे तव्हांखे आख़िरत यादि अची वञे तव्हांखे क़ब्र यादि अची वञे तव्हांखे हशर यादि अची वञे पंहिंजा गुनाह यादि अची वञनि अहिड़नि माण्हुनि सां वञी संगत में वेहंदा वञो सुभान अल्लाह पोइ इन्हनि जी संगत में जेके वेठा न अल्लाह ताला उन्हनि खे अॾे छॾींदो सुभान अल्लाह हज़रत सैयदना सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम मां क़ुरान जी ॻाल्हि थो ॿुधायां मता केरु चए त यार हे सुननि जी महफ़िल थी रुगो शेर पढ़ी आहे मां शेर नथो पढ़ां मां क़ुरान थो पढ़ां सूरत नमल सुबुह जो खोले पढ़जाए जेके अल्लाह जे वलीयनि जी संगत में वेहंदा आहिनि अल्लाह उन्हनि खे कीअं नवाज़ींदो आहे मदीने वारे साईं ते लथल क़ुरान रब जो अहकाम मुंहिंजे मालिक फरमायो हज़रत सुलेमान जी कचहरीअ में वेठो हो ऐं हज़रत सुलेमान जी जुती खणंदो हो उन्हनि जी संगत में वेहंदो हो हज़रत सैयदना सुलेमान फरमायो राणी बिल्कीस थी अचे आहे को इन जो तख्त खणी अचे जिन्नो थियो काल इफरीतुम मिनल जिन्न इफरीत जिन्न चयो ताकतवर जिन्न चयो क़िबला मूंखे इजाज़त ॾियो मां तो तख्त खणी अचां साईं फरमायो त घणी देर में आणींदे क़िबला तहां हिन महफ़िल मां उथंदो कोन अॻ में खणी ईंदुसि साईं फरमायो न इहा देर आहे इन खां अॻ में केरु थो खणी अचे सुभान अल्लाह हाय हाय वो जेको जुती जोड़ण जुती खाइण वारो हज़रत सुलेमान खे ज़ोर ॾियण वारो ख़िदमत करण वारो साईं जो ख़िदमतगार वेठो न उन जो क़िबला मूंखे जे इजाज़त मिले माथो तख्त खणी अचां साईं मां घणी देर में आणींदे क़िबला देर छाजी तूं अखि कोन छिंभंदे अॻ में खणी थो अचां देरूं छाजूं तुंहिंजो नौकर हुजां ऐं देर कयां हाय 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 माण्हू त जन अल्लाह वारनि ॾे था वञो वलियनि ॾे था वञो साईं कंबर शरीफ था वञो दिलबर साईं ॾे था वञो छा छा थो मिले वलियनि ॾे हलिया त मां क़ुरान मां ॿुधायां सुभान अल्लाह वलियनि ॾे छा थो मिले हलिया क़ुरान थो पढ़ी ॿुधायां हज़रत सैयदना सुलेमान फरमाया देर घणी लॻंदी क़िबला देर कोन थो कयां तूं अख बि कोन छिंभंदे अॻ में खणी ईंदी साईं जन हीअ अख छिंभी अल्लाह हीअ अख छिंभी हाणे हिन में देर घणी लॻी
सेकंड वो कोन लॻो हीअं अख छिंबी हीअं अख खोले अख पूरे अख खुली अख पूरी त तख्त कोन हो अख खुली त तख्त साम्हूं सुभान अल्लाह मिसाल ॾियां तव्हांखे हिते केरु वेठो हुजे हाफ़िज़ गुलाम अब्बास चवे थो साईं मां चवां बा केरु तख्त खणी अचो यो अनवार काकड़ जो पाकिस्तान जो वज़ीर आज़म आहे न जी कुर्सी त केरु खणी अचे ॿुधायो खणी उहा कुर्सी खणी अचण सवली आहे साईं वो जे वज़ीर आज़म हाउस में पई आहे उन जे चोतर पुलिस वा फौज वा सख्ती आहे या न आहे असांजा हिन काकड़ जी कुर्सी कोन थी खणी अची सघे हे उन दौर में जे दौर में माण्हू पंध सफ़र कंदा हुआ तख्त बि अहिड़ो जेको कई टन वज़नी आहे हल्को बि कोन्हे उनखे खाइण जे लाइ समय माण्हू खपंदा आहिनि हिन हिकिड़े जो साईं माण्हू खणी अचे अलाह जे वली भली जिस्म में नही बि हुजे सनड़ो हुजे थुल्हो हुजे जहिड़ो बि हुजे पर जे अलाह जो वली आहे न ताक़त अलाह पाण ॾींदो सुभान अल्लाह मुफस्सिर दा फरमाए न त हीअं साईं फरमाए वञ खणी आ साईं जो हुक्म मिलियो हीअं निकितो 100 किलोमीटर पंध वयो तख्त खयई मोटी आयो सेकंड जो भी ज़रो हिस्सो मसल हाय हाय हुन नजर वलियन वट पंध दा कयो छा मिलंदो वलियन वट उहा शय मिलंदी आहे जेका मुंहिंजे मुर्शिद ॿुधाई आहे निकान मिन डबे जेकी लिखल तकदीर जा लेखा सुभान अल्लाह निकान मिन डबे जेकी लिखल तकदीर जा लेखा उहे मांझी उहे गाज़ी लिखण वारा अञा आहिनि ओ मिला इन मिंट में जेकी अल्लाह वारा अञा आहिनि ओ क़यामत ताईं मुंहिंजा मुर्शिद दिल पर ईंदा रहंदा अल्लाह वारा छो जो हले थो जग उन्हनि सदके उहे प्यारा अञा आहिनि ॻाल्हि सम्झ में आयो जेकॾहिं तव्हां खां बस नथो पुॼे हितां जूं मायूं चवण नथी वठनि तूं सही तूं थींदो भला तव्हां खां बस नथो पुॼे पोइ अलाह वारनि ॾे अलाह जे वलियनि जी नज़र थींदी न तुंहिंजी दिलि जा संग थोपजी सुभान अल्लाह तुंहिंजो पुट थो चए थो साईं अपा मां सोरी बि खिलाणो घुराईंदुसि ॻाइणो घुराईंदुसि वठी वञी सलाह वारे में अलाह वारे जी नज़र पवंदसि त उनजी दिलि तां इहे वहम विस्म सां लही सुभान अल्लाह कीअं लहंदा हज़रत सैयदना सुलेमान हज़रत सैयदना यूसुफ ॿियो मिसाल ॿुधायो हज़रत सैयदना यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जो बापो हज़रत सैयदना याकूब अलैहिस्सलातु वस्सलाम सैयदना यूसुफ जी मोहब्बत में रोई रोई अखियूं अछूं करे वेठो भाइरनि खां पुछा कई यूसुफ त ॿियो ख़बर मुंहिंजे बाबे जी तबीयत कीअं वा भाइरनि चयसि तुंहिंजी मोहब्बत में रोई अखियूं अछूं करे वेठो आहे साईं फरमाया इज़हबू बिकमीसी मुंहिंजी ये खमीस खणी वञो फअल्कू अला याते कीअं आयत अफ़ज़ल मुझे ये खमीस या ते बसीरा मुझे बाबे जे अखियुनि सां रखजो या ते बसीरा अख जेका अची थी आ नूर वारी थी सुभान अल्लाह कुरान है ना ये कुरान है ना वलियन वट वींदे न बयल नूर बि मिली तो सुभान अल्लाह अंधो हूंदे अखियुनि खां नाबीनो हूंदे वो नूर बि मिली पवंदे सुभान अल्लाह एड़ी शय मिलंदई जेका अंदर बातिन के रोशन करे छॾी सुभान अल्लाह चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह
अरे आवाज से गजी गजी जगह सल्लल्लाहु इन्नमल मुमिनून अल्लज़ीन इज़ा ज़ुकिरल्लाह मां बकोल सुभान अल्लाह समझो इन्नी है करे साईं रिया से करो समझ सकता ले आयो बेशक रब करीम फरमायो इन्नमल मुमिनून अल्लज़ीन मौए मानू जेके ईमान वारा हन इज़ा ज़ुकिरल्लाह जदी मल अल्लाह जो जिक्र कंदा हन उन्हनि जो दिलियूं कंपी वेंदियूं हन बेशक करामतूं ॻाल्हियूं ॿुधाईमांव न ये छाजे लाइ मिलंदियूं आहिनि जेमहिल इहे ज़िक्र वेही कंदा आहिनि पोइ अल्लाह जे ज़िक्र में इन्हनि जूं दिलियूं कंपी वेंदियूं आहिनि व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना पोइ जेमहिल क़ुरान खे वेही पढ़ंदा आहिनि इन्हनि जा ईमान वधी वेंदा आहिनि व अला रब्बिहिम यतवक्कलून न इहे अल्लाह जे मथा फते भरवसे वारा आहिनि ईमान वारा अल्लाह जे मथा भरवसो कंदा आहिनि पोइ अल्लाह जे मथा जेके भरवसो कंदा आहिनि पोइ रब करीम बि उन्हनि ते बाछ फरमाईंदो आहे रब करीम बि उन्हनि ते इनायत फरमाईंदो आहे जे ॾींहुं माण्हुनि जा चेहरा कारा थी वेंदा जे ॾींहुं माण्हू भाव भाव जो दुश्मन बणिजी वेंदो यार यार जो दुश्मन बणिजी वेंदो क़यामत जे ॾींहं ते जेमहिल हर हिकु जीव हिकु ॿिए जो वैरी बणिजी वेंदो पोइ उन ॾींहं ते पोइ इहे बना जेके अल्लाह जे क़ुरान ॿुधण लाइ वेठा सुभान अल्लाह जिन अल्लाह जो क़ुरान पढ़ियो जिन अल्लाह जो ज़िक्र कयो पोइ इहे बना जेमहिल क़यामत में ईंदा यौम तबयद्दु वजूहु व तस्वद्दु वजूह पोइ क़यामत में हिकड़ा चेहरा कारा हूंदा हिकड़ा चेहरा चांदीअ वांगुरु चमकंदा चोॾींहं जे चंड वांगुरु बरंदा वो केड़ा हुंदा उहे बाना केड़ा हुंदा जेके हर वक्त चवंदा अल्लाह अल्लाह हो कदी चला यार मज़ो करियो अल्लाह हो वजूह यौमइदिन नादिरा उन्हनि जा चेहरा तरो ताज़ा हूंदा चमकदड़ हूंदा कंहिंजा जेके चवंदा वजूह यौमइदिन नादिरा इला रब्बिहा नादिर उन्हनि जा चेहरा तरो ताज़ा हूंदा ऐं उन्हनि जूं अखियूं पंहिंजे रब जो दीदार कंदियूं रहंदियूं पंहिंजे मालिक जो दीदार कंदा उहे केर हूंदा जेके चवंदा अल्लाह अचो त गजी चऊं अल्लाह अल्लाह कंदो रहंदो सदा अल्लाह 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 इन तरह साणसी नो ठरी थो पवे कंदो रहंदो सदा अल्लाह 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 इन तरह साणसी नो ठरी थो पवे सब इबादत खां बेहतर आशिक रे खुदा आदिनो दसो असां खे मिठे मुस्तफा फज़कुरूनी चयो पाण रब पाक आ फज़कुरूनी चयो पाण रब पाक आ भाग वयल बुलिन सावरी
थो पवे वो कंदो रह तू सदा अल्लाह 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 चओ अल्लाह अल्लाह एड़ो अल्लाह चओ जो मस्त दियो ये वजे अरे आसा चओ अल्लाह फरमाए कुल इनकान आबाउकुम व अबनाउकुम व इखवानुकुम व अज़वाजुकुम व अशीरतुकुम व अमवालुन इक्तरफ्तुमूहा तू इन्हनि खे चओ जेके ईमान वारा आहिनि जेके अल्लाह अल्लाह करण वारा आहिनि जेके मदीने वाले साईं सां दिल लाइण वारा आहिनि इन्हनि खे जेॾीमहिल अल्लाह जो ज़िक्र कनि था जेके अल्लाह सां मोहबत रखनि था जेके मदीने वाले मीर सां मोहबत रखनि था इन्हनि खे अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल ईअं वणे थो जो इन्हनि खे इन्हनि जे अबे खां वधीक अल्लाह वणंदो आहे इन्हनि खे अबे खां वधीक मदीने वारो वणंदो आहे व अबनाउकुम ऐं इन जे बचन खां वधीक मदीने वारो वणंदो अथनि व अखवानुकुम इन्हनि जे भाइरनि खां बि वधीक मुस्तफा सुभान अल्लाह इन्हनि जी जानियुनि खां वधीक बि मुस्तफा वणंदो अथनि जानियुनि खां वधीक अल्लाह वणंदो अथनि जानियुनि खां वधीक मुस्तफा वणंदो अथनि इन्हनि जे तिजारत जे माल खां इन जे दुकान खां इन जे घर खां इन जे अयाल खां इन जे अबे खां इन जी अम्मा खां इन जी ज़ाल खां इन जे औलाद खां हर चीज़ खां वधीक मोमिन खे मदीने वारो ढोलण वणंदो आहे मदीने वारो ताजदार वणंदो आहे अल्लाह वणंदो आहे जेके चवंदा आहिनि कीअं वणंदो आहे कीअं मदीने वारो वणंदो आहे कीअं अल्लाह वणंदो आहे मदीने वारे ताजदार मुझे लजपाल नबी जो गुलाम बकरन जो धन इले ध्यान सां ॿुध जाए मदीने वारे साईं सां लहू लाइण वारो आहे बकरियूं चारींदे अचानक मदीने वारे साईं जी याद जागी वई दिल मदीने वारे मीर जी मोहब्बत में धड़की पई उन महिल मुंहुं मदीने ने करे रग करे चवे तो अगिसनी या रसूल अल्लाह आशिक तो चवे ही बार बचा घर तर ही सिर्फ अम्हा जोआ जे रासी रही राणा मुले दरब अम्हा जोआ ही बार बचा घर तर ही सिर्फ अम्हा जोआ राजी रही राणा नाहे कान कहीं बेजी कमजोर ऐं कम तरखे आधरब अम्हा जो ओ मुंह तो सा लगायो सुनामी हुन थेला को मुझे मन जे मोचुन जो सागर अम्हा जो चालाती अथ में लालण सा तोड़ निभाई व्यस चालाती अथ में लालण सा तोड़ निभाई व्यस कयो दिल पर साईं ते करम छो जो शायर बि अम्हा जो आहे
बचा घर तर ही सिर्फ अम्मा जो बकरन जो धनार बकरन चारींदे अचानक पीरीअ जा पूर पइजी यार जी याद अची पर जेको आशिक हूंदो आहे महबूब जो सुभान अल्लाह बकरन चारींदे महबूब जी याद आई बकरियूं उते छॾी मुंहुं कई मदीने बकरन चारण वारी लठ थस उहा लठ हथ में खणी हीअं जो निकितो आहे त सिधो मदीने पाक पहुतो आहे मदीने वारनि खां पुछे थो मदीने वारो मूंखे पंहिंजे पुनल जो ॾस ॾियो मुंहिंजे लॼपाल ठोलर अरबीअ जो ॾस ॾियो मुंहिंजो पीरी काथे आहे मुंहिंजो लॼपाल मिठो मोहम्मद काथे आहे असहाबनि मदीने वारनि चयसि ओ आशिक अॼु मदीने वारो उहद जे मैदान ते इस्लाम ऐं कुफ्र जी जंग विढ़ी रहियो आहे उन महिल चवे थो त मुंहिंजो महबूब जंग में हुजे हेफ थई ओ आशिक तूं हिते वेठो हीअं निकितो आहे सिधो उहद जे मैदान ते आयो मैदाने उहद ते तीर हलन पिया तलवारूं हलन पियूं जंग लगी पई आहे वेढ़ लगी पई आहे पर इश्क अजीब चीज़ इश्क अजीब शय आहे मोहब्बत अजीब शय आहे चवे तो तसर वने भली वने चल पीली मुझे मथा राजी हुजे सुभान अल्लाह असां इश्क दा सौदा कर बैठे नाल बुनल ते लगियां दिलियां नाल मदनी ते लगियां दिलियां असां इश्क दा कलमा भर बैठे सिरदा सौदा कर बैठे सिरदा सौदा कर बैठे ये मोहब्बत वारो मैदान में काहे किथा तीर लगो किथा तलवार लगी किथा नेज़ो लगो जिस्म रतो रत में रंगी जख्मी थी करे जख्मन का चूर थी करे मैदान ते गिरवा अखियूं घुमन थियूं पियूं ॾिसे तो किथा महबूब तो नजर अचे अज तो के सियारे में नमाज न थी वणे अज तो के मदीने वाले साईं जी गाल न थी वणे पर वाह वाह महबूब जा गुलाम जिन महबूब सरने अल्लाहु अकबर कबीर ओ ब्रोई बिरादरी वारो ओ महबूब जा गुलाम हो ओ महबूब जा आशिक हो तांगा महबूब जी गाल नथी ताके पसंद अचे महबूब जो जिक्र नथो वणे ताके नमाज नथी वणे ताके रोज़ो नथो वणे पर हेदे ते ॾिसो न तीर लगन था तलवारों लगन थियूं नेज़ा फाका जख्म आया जख्मन खां चूर थी करे ज़मीन ते गिरियो आहे पर अखियूं फिरन पियूं अचानक उता महबूब जो गुज़र थियो रण करे चवे तो या रसूल अल्लाह ओ महबूब हेदे ते निहारियो अज तुझे इश्क में आशिक जो छा हाय हाय सुभान अल्लाह साईं जो लख्या त साईं ॾिठो आशिक के महबूब वेठो जे पोता सवारी का लथा ए आशिक रिड़ंदो सिर वजी महबूब जे कदमन में सुभान अल्लाह का भला इने जब तो फुस्तु बि रब्बिल काबा काबे जे रब जो कसम जे दिल जी मुराद पूरी थी के जो हादसन में सिर वने को के मौत की मौत की पर मुंहिंजो मौत केरो न भलो जो पीरीअ जे कदमन में पियो मुझे करे महबूब जे कदम एर मदीने वाले साईं सां सच्ची मोहब्बत रखो ताके नमाज पढ़नी को इंशाअल्लाह नमाज पढ़ो केर नमाज पढ़ो इबादती से नमाज पढ़ो गुनाह जा कम न कयो जिना न कयो शराब न पियो जुआ न खेलो पराया नंग न निहारियो पराया लोढ़ा न लताड़ियो पराया लोढ़ा न लताड़ियो परायूं शयूं न खणो
मदीने वाले साईं फरमायो जेको हिकड़ी गिराठ पराई जमीन तो कब्जो करे 7 जमीनूं 7 आसमान क़यामत में गट बनाए उन गिची में विधा जेको के जी बगैर इजाजत जेका शे तो खणे मदीने वाले साईं फरमायो त इने जो हिसाब अल्लाह पाण जने के मजलूम जी का शे खणदो मजलूम के राजी कंदो आ के जी चोरी कंदो आ अल्लाह जो अर्श लोगन में अची रब फरमाइंदो त ओ मुजा अर्श छो थो रुबी अर्ज कंदो मौला फलाने माण्हू आज फलाने से जुल्म कयो ना इंसाफी कया रब करीम फरमाइंदो ओ अर्श तू भी कर्स अन करीब यो मुझे सामू अचण वारो आहे इन जो पलांद माला पाण वठी होता ओ भी ओ मुसलमान पंहिंजे नबी जो सच्चो गुलाम थी सुभान अल्लाह छा तो चवी अमल कंदे या न कंदे नहीं शादी करनी भी फकीर मोहम्मद आसिम वांगुरु शादी गायण बजायण ढोल ठुकड़न के छड़े सुन्नत वाली शादी कुरान वाली शादी अपना ये कंदे अल्लाह राजी थी अल्लाह जो हबीब राजी हिते बाबा हुते भी बाबा तमाम जो बुधण पंहिंजी बारगाह में कबूल मंजूर फरमाए वाखिर दावाना कि फिर सही 15 शाबान जो ऐलान कर गाड़ी जो भी बंदोबस्त किया हम सही कर अल्लाह जे वली जी संगत में वेहंदो तो फायदो थींदो हाणे तोखे कचहरी मिले अलाए न मिले दस ॾियाए पंद्रहीं शबान जो जलसो तो अची गाड़ी जो भी बंदोबस्त थियल आहे सही महीनो हे महीनो रजब शरीफ जो मथियो महीनो शोबान जो शबान जी 15 सुभान अल्लाह मुर्शिद जी दरगाह आवाज ते लखे माण्हू इन रात गॾु थींदा बेशक सची रात वेही रोई रब खे रिझाईंदा मां तो दावत थो ॾियां इन महफ़िल में शरीक थियो फकीर मोहम्मद आसिफ हाफिज़ साहब वारन कराइया गाड़ी बंदोबस्त कराए वेगन कराइया यहाँ सब थींदो तो मुझे ख्याल में 3-4 वेगनूं थी दावत मां घर जो मालिक पाण थो ॾियां या कहिड़ी दावत आहे मुंहिंजे तरफ़ां मुंहिंजे मुर्शिद जी महफ़िल में अचो किरायो न हूंदो मां ॾींदोमांसि अचो साले अचो सदो या पुट ये ज़िंदगी बेवफा वा वञण वारी आहे इन ज़िंदगी ते दवाम न आहे मौत अचण वारो आहे मरण खां पोइ हे दुनिया जी ज़िंदगी कम न ईंदई पुट पोटा कम कोन ईंदई कम ईंदई इहा रात जो जागण कम ईंदई ये महफ़िल कम ईंदई अल्लाह जे हबीब ते सलातो सलाम कम ईंदई क़ुरान जी तिलावत कम ईंदई नबी जी नात कम ईंदई अल्लाह वारी संगत में वेंदे त इहा संगत कम ईंदई इन में शरीक थियो ऐं निकाह जो पुछिया के पुछिया या अल्लाह इन घोट ऐं कुंवार खे हिक ॿिए में ईअं मोहब्बत अता फरमा जीअं हज़रत सय्यदना आदम अलैहिस्सलातु वस्सलाम अम्मा हवा जी मोहब्बत पैदा फरमाई मुंहिंजा मौला हिन घोट ऐं कुंवार खे हिक ॿिए में ईअं मोहब्बत अता फरमा जीअं मदीने वारे ताजदार अम्मा आयशतुल हुमैरा बीबी खदीजतुल कुबरा जी मोहब्बत पैदा मुंहिंजा मौला हिन घोट ऐं कुंवार खे हिक ॿिए में शाद या आबाद फरमाए साले सदुर औलाद अता फरमाए मुंहिंजा मौला हिन घर खे क़यामत ताईं आबाद फरमाए मुंहिंजा मौला हिन जे भाउ भेण के शाद आबाद फरमाए हिन जी जन्य के शाद आबाद फरमाए ए मुंजा मौला हिन काज के तू आबाद फरमाए इन में आयल हर एक के शाद आबाद फरमाए ए मुंजा मौला हिन दुआ ते जेके आमीन था चवन हर एक जी दिल जो जायज मुरादू पूरी फरमा कर सवारन जा कर सलाह बीमारन की शिफा अता फरमा ए मुंजा मौला भटकलन के हिदायत वालो गस अता फरमा ए मुंजा करीम रब मदीने वाले साईं जे सदके बेरोजगारन के हलाल रोजगार अता फरमा रोजगार वारन जे रोजगार में बरकत अता फरमा मौला असा जे